ॾहों मेल PPHI सिंध ज़िले में ख़ास बी डिग्री पारां बुनियादी सिहत मर्कज़ प्लस टंडो कोलाची में TB जी चकास ऐं तशख़ीस जे हिकु रोज़ा मुफ़्त कैंप लॻाई वई। कैंप जो इफ्तिताह गोश्त टंडो कोलाची जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत रईस मुरीद खान कोलाची कयो। उन मौक़े ते बुनियादी सिहत मर्कज़ प्लस टंडो कोलाची जे इंचार्ज मेडिकल ऑफिसर डॉक्टर मोहम्मद ताहिर खान, लेडी डॉक्टर आमना इदरीस ऐं PPHI ज़िले मीरपुर ख़ास B.Ed डिग्री ऑफिस जी फोकल पर्सन शकील छजड़ो जी सरबराही में TB अवेयरनेस वॉक पिणु कई वई। PPHI फोकल पर्सन शकील छजड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां सिंध TB कंट्रोल प्रोग्राम गवर्नमेंट ऑफ सिंध जे तावन सां बुनियादी सिहत मर्कज़ टंडो कोलाची में ही TB जी कैंप क़ाइमु कई आहे। PPHI सिंध TB जे इलाज लाइ बाक़ाइदा मुकमल कोशिशूं वठे पई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।